एंड्रोमेडा कहकशां एक पेचदार कहकशां है। यह असांजी धरती का लगभग 25 लाख नूरी साल दूर है। एंड्रोमेडा कहकशां असांजी आकाश नदी कहकशां जे विचड़ाई मौजूद सब खां वॾी कहकशां है। हिन ते उहो नालो उबजे उन इलाइक़े जे करे पियो जंहिंमें इहा एंड्रोमेडा तारामंडल में नज़र ईंदी आहे। एंड्रोमेडा तारामंडल ते उहो नालो यूनानी अफ़सानवी शहज़ादी एंड्रोमेडा जे करे पियो। एंड्रोमेडा कहकशां के दूरबीन खां सवाइ ॾिसी सघिजे थो, जंहिंजो मतिलबु उहो आहे त इंसान खे इन जी ॼाण क़दीम ज़माने खां आहे। के रोशन माहौलियाती गदलाइण खां साफ़ राति जो हिन खे फैलियल धुंध जीअं ॾिसी सघिजे थो। जॾहिं त दूरबीन जी मदद सां हिन जे मर्कज़ी हिसे खे वाज़े तौर ते ॾिसी सघिजे थो। वॾियुनि दूरबीननि जी मदद सां हिन कहकशां जे अञा बि वधीक शानदार मंज़र खे ॾिसी सघिजे थो। एंड्रोमेडा कहकशां हुजम या वाल्यूम जे लिहाज़ खां सभ खां वॾी कहकशां आहे। हिन में असांजी कहकशां मौजूदु तारनि जे भेट में लॻभॻि 12 तारा मौजूदु आहिनि। एंड्रोमेडा कहकशां में लॻभॻि 200 खां 400 अरब तारा मौजूदु आहिनि। एंड्रोमेडा कहकशां जो क़तर लॻभॻि 2,20,000 नूरी साल आहे। इहो क़तर असांजी कहकशां आकाश नदी खां ज़रे घटि 1.5 भेरा वधीक आहे। जीअं त एंड्रोमेडा राति जो साफ़ नज़र अचे थी, तंहिं करे फ़ल्कियादान केतिरनि ॾहाकनि खां हिन जो अभ्यास करे रहिया आहिनि। उहो अंदाज़ो लॻायो वियो आहे त इहा कहकशां 10 अरब साल अॻु केतिरनि नंढनि नयनि कहकशां जे मिलण सां ठही हुई ऐं तंहिंखां पोइ लॻभॻि 8 अरब साल अॻु इहा हिकु ॿी कहकशां सां टकराइण नतीजे में हाणोकी शक्ल अख़्तियार कई। असांजी आकाश नदी कहकशां जीअं हिन जे मर्कज़ी हिसे में पिणु हिकु तमामु घणो मायो रखंदड़ ब्लैक होल मौजूदु आहे ऐं मुमकिन तौर ते हिन जे चौधारी ॿिया 2 ब्लैक होल चकर लॻाए रहिया आहिनि, जिन जो मायो लॻभॻि असांजे सिज जे माए खां 14 करोड़ भेरा वधीक आहे। असांजी कहकशां ऐं एंड्रोमेडा कहकशां 75 मील फ़ी सेकंड जी रफ़्तार सां हिक ॿिए जे वेझो अची रहियूं आहिनि। जॾहिं हिननि जो टकराव मुकमल थी वेंदो त इहे मिली करे हिकु देवकामत बेज़वी शकिल जी कहकशां ठही वेंदियूं। तंहिं हूंदे बि उहो अंदाज़ो लॻायो वियो आहे त उहो वाक़ियो अॼु खां लॻभॻि 3.7 अरब सालनि खां पोइ थींदो।